बाजी नियाणी उन कौम के कहनी है जे कौम पंजाब में पंजा कया जेका पंजाब में बेगैरत डिग्रियां थी चुकी हुई वो जो उन्हें कया पाया उन्हें इस्तेमाल कयो न उन्हनि का जुबान कई वो जो बुधाम गैरतमंद कंदो आहे एहतजाज गैरतमंद कंदो आहे कहानी जे करे इक़्तिदार के बेगैरत कौम जे सावरे वटि हुजे इते मुझे मौला सदाउनि जो तयन थो करे त जेकॾहिं तव्हां वटि इक़्तिदार अचे बेगैरत कौम जो सहुरो इक़्तिदार खां लहे बेगैरत कौम जे सहुरे जी पार्टी इक़्तिदार खां लहे त पोइ कयो बेगैरतमंद कौम तव्हां उन्हनि खे सलाह ॾियण जे लाइ तयारु न थियो उन्हनि खे सलाह ॾियण जो तव्हांखे आफ़ाक़ी हक़ आहे आफ़ाक़ी हक़ कुदरती हक़ जो जंहिंजो हुकुम क़ुरान करे उहो आफ़ाक़ी हुकुम हूंदो आहे जंहिंजो हुकुम क़ुरान करे उहो फ़र्ज़ हूंदो आहे लिखो अल्फाज़ मां पंहिंजे अल्फाज़नि जो ज़िम्मेवार आहियां मां जो कुझु कंदुमि मां ज़िम्मेवार आहियां यानी कि जेके ज़मीन ते फ़साद था कनि उन्हनि जे लाइ सज़ा कहिड़ी हुजणु घुरिजे रब्बे काइनात फरमायो युहारिबून अल्लाह व रसूलहु वयस्अऊन फिल अर्ज़ फ़सादन वयस्अऊन फिल अर्ज़ फ़सादन जेके ज़मीन ते फ़साद कनि जेके ज़मीन ते फ़साद कनि वयस्अऊन फिल अर्ज़ फ़सादन अॻिते तव्हां क़ुरान जी आयत ॿुधी तव्हांखे तअज्जुब लॻंदो तव्हां परेशान थी वेंदो त कारी साहब सख़्तु जुमिला पियो ॻाल्हाए रब्बे काइनात अॼु मुंहिंजी तक़रीर तव्हांजे आॾो कारी वज़ीर जी रवायती तक़रीर न हूंदी छो जो कारी वज़ीर जी रवायती तक़रीर खां तव्हां वाक़िफ़ हूंदो त मुंहिंजी रवायती तक़रीर छा हूंदी आहे मगर अॼु मुंहिंजी रवायती तक़रीर न हूंदी अॼु मुंहिंजी आम तक़रीर न हूंदी अॼु मुंहिंजी तक़रीर निज बिज क़ुरान जो तर्जुमो हूंदी निज बिज क़ुरान जो तर्जुमो हूंदी हाणे इनकार कंदे काफ़िर बची वेंदे जो बेगैरत पायाई बची थी वही मगर लाज़मी न हूंदो आहे त बेगैरत गैर मुस्लिमी हुजे मुस्लिम भी बेगैरत हूंदो आहे बेगैरत पारियां दिलि थी वही परे तो पंहिंजो पाण खे बेगैरत जो ठपो लॻाए सघो ही छो जो पाणी जी सूरत में तूं पंहिंजी माउ खपाए सघो ही हिकिड़ी माउ न टे माऊं खपाए सघो ही जेकॾहिं जनरल अयूब खपायो हो त तुंहिंजो एहतियात जी तारीख़ ते नाले तुंहिंजी ख़ुदामत जी तारीख़ ते नाले उन वक़्त में यानी कि ईअं चइजे त उन वक़्त बि तूं अहिड़ो बेगैरत हुए जो ॿियो माण्हू तुंहिंजी माउ पियो खपाए पर तोखे गैरत न आई मता तूं ईअं चवई त मूं त न खपाया मूं इहे त जनरल खपाया हुआ त मगर ख़ामोश त हुए न माउ जे फ़िक्रे ते ख़ामोश त हुए न असां पंहिंजी सिंधी ॿोलीअ में माउ जे फ़िक्रे कंदड़ खे बि बेगैरत चवंदा आहियूं माउ जे फ़िक्रे जी ख़ामोशीअ खे बि बेगैरत चवंदा आहियूं या फ़िक्री या उन्हनि जे फ़िक्रे ते ख़ामोश रही करे पंहिंजो क़ुरान ते बेगैरत पंहिंजा जेका खपा लॻाए सघायूं अचो क़ुरान खां पुछो जेकॾहिं को फ़साद हुजे पाणीअ जे पुठियां ते फ़साद करे त पोइ उन जा कहिड़ियूं सज़ाऊं हुजणु घुरिजनि रब्बे काइनात फरमायो अय्युक़तलू मग़रबी माण्हू बि वेठा हूंदा या निमाज़ खां पोइ क़ुरान करीम जो तर्जुमो खोलिजो इन आयत जो तर्जुमो ॾिसिजो जेके ज़मीन ते फ़साद कनि ऐं जो क़त्लू उनखे क़त्ल कयो छो जो इहे सिद्ध हूंदा तव्हांजे क़ौमी वजूद जे लाइ ख़तरो आहिनि इहे सिद्ध हूंदा तव्हांजे सिरहां जे लाइ ख़तरो आहे
ये ज़िंदा हूंदा तव्हांजे रोज़गार जे सबब जो दरिया जे लाइ ख़तरो हिन ऐं जो कत्ल उन्हनि खे ख़तमु करे छॾियो छो जो फ़साद बड़ी फसा है अशद्दु मिनल कत्ल खां बि वधीक यानी कि फितरो हूंदो आहे ज़मीन ते कंहिं ॿिए जे पाणी ते धणो धानो लॻाइण इहो त मुफ़्तदी हूंदो आहे ज़मीन ते फ़साद हूंदो आहे रब्बे काइनात फरमायो त फ़साद जे लाइ ऐं जो कत्ल ॿुधो दुनिया वारो ॿुधो अल्फाज़ नोट कयो इन्हनि अल्फाज़नि जे बुनियाद ते हिकिड़ी कारी वज़ीर ॿोली थो खाए सभु मंज़ूर आहे ॿोलीअ ते लॻते जो लॻी थो सभु मंज़ूर आहे छो जो आऊं क़ुरान करीम जो दाई आहियां क़ुरान करीम जे ज़रिए तव्हांखे तव्हांजे कत्ल जी फतवा थो ॾियां ऐं जो कत्ल जेकॾहिं ज़मीन ते फ़साद करे ऐं जो सल्लहु अञा छो जो कत्ल हिक खे कबो आहे फांसी वरी अंबूअ खे ॾिबी आहे जॾहिं घणा कैदी बि वधंदा आहिनि त फांसी ॾिबी आहे सबके ख़बर हूंदी त बेग़ैरत हिननि जो हिकिड़ो हूंदो मगर पोयां वॾो लश्कर बेग़ैरत हूंदो वज़ीर जी सूरत में मिनिस्टरनि जी सूरत में कारकुन जी सूरत में रब्बे काइनात फरमायो फांसीअ ते लटकायो फांसीअ ते लटकिया अञा कुझु ॿिया बचा आहिनि जेको एतिरा मुजरिम न आहिनि जो उन्हनि खे कत्ल कजे गोलीअ ते लटकाजे साईं उहे त चवनि था न न असां किथे खपाया आहियूं हाणे इहे कत्ल जा न इन बेग़ैरत जी सॼी बांह कटियो ऐं तो कत्ल आई थी ऐं कभी टंग खपियो ये बेग़ैरत लूला ऐं लंगड़ा थी घुमनि ऐं तो कत्ल आई थी लूला लंगड़ा थी वञनि मगर इन जो वजूद नापाक आहे ऐं युनफू मिनल अर्ज़ पंहिंजी ज़मीन ते इन्हनि खे चलाओ वतन करे छॾियो छो जो हाणे तव्हांजी ज़मीन ते इहे रहण जा लाइक़ न आहिनि छो जो इहे तव्हांजी ज़िंदगी पिया वठी इहे तव्हांजी ज़िंदगीअ ते थांव पिया आननि तव्हांजी क़ौमी वजूद जो इनकार पिया कनि ऐं युनफू मिनल अर्ज़ रब्बे काइनात ज़ालिक लहु जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिखे बेग़ैरत की जन्नत की कोई नसीब नहीं कलमो पढ़े तब आप बेग़ैरत से बेग़ैरत हो न करी कलमो पढ़े नहीं कुरान पढ़े तब भी आप बाबा छोने वो जो बेग़ैरत तयूसी जे लाए वो जन्नत हराम करे छड़िया है रब्बे काइनात ज़ालिक लहुम खिज़युन फिद दुनिया क्या सदा इन्हनि जी दुनिया में आ मगर आखिरत में जिला खुदा अञा भी घणी आहे छो जो इन जे लाइ जन्नत आहे कोन छो जो ये बेग़ैरत आहिनि वक़िज़युन फिद दुनिया वलहुम फिल आखिरति अज़ाबुन आखिरत में इन जे लाइ सख़्त अज़ाब आहे मुजाफ़ी दोस्तों हाणे दूजा कानून जे तरफ़ कत्ल जे बजाय कत्ल जे सज़ा कत्ल ई हूंदो आहे जान के बदले जान कत्ल के बदले कत्ल रब्बे काइनात एडी वडी सज़ा त कातिल जे लाइ हूंदी आहे छा ही कातिल जे सुमरे में था अचनि रब्बे काइनात फरमायो वकुल वजअलना मिनल माए वजअलना मिनल माए वजअलना मिनल माए माए रब्बे काइनात पानी के सॼो आहे वजअलना मिनल माए कुल्ल शैइन हय्यिन तव्हांजी ज़िंदगी पानी आहे ऐं जेको पानी कसे ॾियनि त तव्हांजी ज़िंदगी खे कसी जेको तव्हांजी पानी कसे ॾियनि त तव्हांजी ज़िंदगीअ जो कातिल उन करे जेको हिकु माण्हूअ जो कातिल विसार हिकु माण्हूअ जो कातिल हूंदो आहे क़ुरान करीम खे आम इंसान जो कातिल थींदो आहे जेको हिक खे क़तल करे ऐं जेको सॼी क़ौम खे क़तल करे वो त
कहिड़ो बांदर कातिल हूंदो, उहो त लाइ कहिड़ो सूअर कातिल हूंदो। कारी साहब आलम जे वाता ॿुधो त सूअर जे लफ़्ज़ इस्तेमालु करण सां वज़ू खटंदो आहे, नमाज़ी कोन थींदी। कारी साहब सूअर छा पियो चवी? रब्बे कहिड़ा उलाइक कलना बल हुम अज़ल, जेके मुंहिंजे शरीयत जा मुनकिर आहिनि उहे जानवर सां बि बदतर आहिनि। जानवर में सूअर भी ईंदो आहे, कुतो भी ईंदो आहे, रिछ भी ईंदो आहे, बांदर भी ईंदो आहे। ऐं रब्बे कहिड़ा त टिनि अंदरि सूअर जो नालो क़ुर खे न पढ़जे छा जे क़ुर जी आयत में खिंज़ीर जो लफ़्ज़ अचे उनखे पाणी छॾे ॾिजे या पाण सां बि सदा मिलंदो। ॿुधायो बाबा, जिते क़ुर जी आयत में सूअर जो नालो अची वियो आहे उनजे पाण सां सदा मिलंदो या गुनाह मिलंदो? ॿुधायो सवाब या गुनाह? तव्हां खां पुछो बाबा, क़ुर जी आयत में जिते सूअर जो नालो अचे उन अल्फाज़ खे ख़िलाफ़त करण सां सवाब मिलंदो या ॾोह थींदो? सवाब थींदो, छो जो हिकु हिकु लफ़्ज़ जे पाण सां अॼु थो मिले, सवाब थो मिले। यादि रखो, इन जे ईद जे तमाम कारी वज़ीर क़ुर जे रूह सां तव्हांखे सूअर जो लक़ब हुजे, तव्हांखे बांदर जो लक़ब हुजे, तव्हांखे कुते जो लक़ब थो पियो हुजे, मगर तव्हांखे कुतो चवण बि कुते जी तौहीन आहे, छो जो कुतो वफ़ादार थींदो आहे। मगर सभिनी जानवर में बेग़ैरत जानवर सूअर हूंदो आहे, तंहिंजे करे तव्हांखे सूअर नालो ई पए थो। तव्हां सूअर आहियो, तव्हांखे सूअर चवणु आइन इबादत भी आहे, आइन सवाब भी आहे। सूअर में जेतिरा अल्फाज़ अचनि हिकु हिकु लफ़्ज़ चवण सां त नेकियूं थियनि, त नेकियूं बुलंदियूं थियनि, त गुनाह माफ़ था थियनि। इहा फतवा कारी वज़ीर जी लिखी छॾियो त इन आसिफ़ ज़रदारी खे सूअर चवनि। सूअर में टे लफ़्ज़ आहिनि त एक थियो टियो बिठियो सत बिठियो 90। आसिफ़ ज़रदारी खे सूअर चवण सां 90 नेकियूं मिलंदियूं, 90 दर्जा बुलंद थींदा, 90 गुनाह माफ़ थींदा। इहा फतवा कारी वज़ीर शरीयत जे बुनियाद ते ॾिए थो। इन फतवा जे बुनियाद ते जेकॾहिं मूंखे सूलीअ ते लटकायो वञे, उन सूलीअ खे टुमी करे उहा सूली टुमी करे सूली पंहिंजे कद में विझंदासीं, छो जो मां मुतमिन आहियां छोकी सूअर चवण सां मुंहिंजूं 90 नेकियूं मिलनि थियूं, 90 दर्जा मुंहिंजा बुलंद था थियनि, 90 गुनाह मुंहिंजा माफ़ था थियनि। सूअर सूअर सरदारी सूअर, सूअर सूअर सरदारी सूअर, सूअर सूअर सरदारी सूअर, सूअर सूअर सरदारी सूअर, बेग़ैरत बेग़ैरत सरदारी बेग़ैरत 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 सरदारी बेग़ैरत सूअर सूअर उनजी पूरी पार्टी सूअर, बेग़ैरत बेग़ैरत उनजी पूरी पार्टी बेग़ैरत। तंहिंजे करे अॼु ॿुधो, अॼु असांजी ईद जी नमाज़ एहतिजाज न आहे। अॻियां थी वियो थोरो माण्हू यकसों जी बुनियाद ते अॼु असां पंहिंजी मौला खां दुआ घुरंदासीं, मुंहिंजा मौला, छो जो दुआ जे ज़रिए जेकॾहिं का जंग फतह ते हा त मुंहिंजे आमना जे लाल जे मैदान उहो ते वञूं पियो। जेकॾहिं दुआ जे ज़रिए जेकॾहिं का जंग फतह ते हा मुझे अम्मा फातिमा जे हुकुम से करबला में वञो पियो। मुंहिंजा मौला, दुआ इन करे नथा घुरूं त असांजी दुआ जे ज़रिए उन्हनि खे तबाह कनि। न मुंहिंजा मौला, छो जो इहा दुआ त मुंहिंजे आका बि न घुरी, इहा दुआ त मुंहिंजे मौला बि न घुरी। मुंहिंजा मौला, असां तोखां इहा दुआ था घुरूं। मुंहिंजा मौला, असांजे हथनि में ताक़त ॾे। मुंहिंजा मौला, असांजे हथनि में तलवार खणण जी ताक़त ॾे, हथियार खणण जी ताक़त ॾे, किलाशनकोफ खणण जी ताक़त ॾे। असां पंहिंजी ताक़त जे बुनियाद ते इन्हनि बेग़ैरतनि सां मोहन ॾिसूं। तंहिंजे करे अॼु असां दुआ घुरंदासीं, मुंहिंजा मौला असांखे ताक़त ॾींदा, मुंहिंजा मौला असांखे सेहतमंद बणाईंदा,
मुझा मौला असां खे हिम्मत दर्जो करा जा अचो हाणे नमाज़ जो टाइम थी चुको आहे यानी कि नमाज़ खां पोइ रुतबो थींदो हिक ॿिए सां गॾु थियो दुआ थींदी नज़र शुरू थिए जज़्बा बुलंदे हिन अचो इन जज़्बा जी बुलंदीअ खे पंहिंजे रब काइनात खे ॾिजो पंहिंजे रब काइनात खां दुआ घुरो मुंहिंजो रब असांजी दुआ खे क़बूल कंदो छोजो मां सम्झां थो अॼु तव्हांजे अखियुनि में लुढ़क आहिनि अॼु तव्हांजे अखियुनि मां तव्हांजे चेहरनि में मायूसी पियो ॾिसां इन वक़्त में मुंहिंजो रब दुआ ज़रूरु क़बूल कंदो आहे अचो पंहिंजे दरिया जी खाली पेट खे ॾिसी करे मुंहिंजा मौला असांजी बर्दाश्त जवाब ॾींदे मुंहिंजा मौला दरिया जे पेट में उॾ यानी उॾंदड़ पाणीअ खे ॾिसी करे असांजा हफ़्ता जवाब पिया ॾियनि मुंहिंजा मौला असांजी दुआउनि खे क़बूल कजां रब्बना रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम मुंहिंजा मौला असांजे दरिया जी ताक़त थी मुंहिंजा मौला असांजे हारीअ जी पार मुंहिंजा मौला असांजे हारीअ जी कणिक जी पार मुंहिंजा मौला असांजे हारीअ जी जूअ जी पार मुंहिंजा मौला असांजे हारीअ जी मकाईअ जी पार थी कमत जी पार थी मुंहिंजा मौला मुंहिंजे पेरनि में उधारनि हार जी पार थी मुंहिंजा मौला मुंहिंजे नियाणियूं जेके पहिरियों उधारो करे पटनि जी चूंड कंदियूं आहिनि कणिक जो लाभारो कंदियूं आहिनि मुंहिंजा मौला उन जी पार थी मुंहिंजा मौला दरियाओ सही थियो मुंहिंजा मौला तुंहिंजी क़ौम खां ज़ालिम दरिया सही थियो मुंहिंजा मौला तंहिं दरिया जी तूं असांखे माफ़ी ॾिनी आहे तंहिं दरिया जी माफ़ी तूं असांखे ॾिनी आहे मुंहिंजा मौला दरिया वञे पियो मुंहिंजा मौला दरिया वञे पियो मुंहिंजा मौला वञे पियो मुंहिंजा मौला असांखे हिमत ॾे मुंहिंजा मौला असांखे गैरत में इज़ाफ़ो कर मुंहिंजा मौला असांजी हिमत में इज़ाफ़ो कर मुंहिंजा मौला मुंहिंजी क़ौम खे इज्तिमाही गैरत ॾे मुंहिंजा मौला मुंहिंजी क़ौम खे इज्तिमाही गैरतमंद बनाए ज़रूरतमंद बना मुंहिंजा मौला तव्हांजो पंहिंजे दरिया जी हिफ़ाज़त करे मुंहिंजा मौला मुंहिंजे दरिया जी पाणत थी मुंहिंजे वण जी पाणत थी मुंहिंजा मौला जेकॾहिं पाणी न हूंदो वण न हूंदा तंहिंजे लाइ मुंहिंजे नबी फरमायो त वण जे पासे छा मुंहिंजा मौला जेकॾहिं इहो पाणी न हूंदो त मुंहिंजा हथ मुंहिंजा वण बि न हूंदा कोई हदीस खे काॾे कंदो मुंहिंजा मौला पाणी न हूंदो त पोइ कंहिं रोज़ेदार खे डुक पाणी जो कीअं पीआरींदासीं छो जो मुंहिंजा मौला आखा थियो त रोज़ेदार खे तरह डुकी पाणी जो पीआरियो मुंहिंजा मौला दरिया न हूंदो कीअं कंदासीं मुंहिंजा मौला दरिया न हूंदो पर कीअं पोखींदासीं मुंहिंजा मौला दरिया न हूंदो त रोज़ी मुंहिंजा मौला करबला जे शहीदनि जो वास्तो थे मुंहिंजा मौला उहद जे शहीदनि जो वास्तो थे असांखे हिमत ॾे असांखे जुर्म ॾे पंहिंजे दरिया खे बचायूं पंहिंजे पाणीअ खे बचायूं मुंहिंजा मौला न त असांजो हारी न रहंदई मुंहिंजा मौला कीअं असांजे आका ते रहो मुंहिंजा मौला जेकॾहिं अॼु ही ख़तमु थी विया त तुंहिंजो कमु करण वारो को बि कोन रहंदई मुंहिंजा मौला जंग जे फटर में मुंहिंजे मौला तोखे इहे अल्फाज़ चया मुंहिंजा मौला जेकॾहिं अॼु ही ख़तमु थी विया त को तुंहिंजो नालो वठण वारो कोन हुई मुंहिंजा मौला तोखे चवां थो जेकॾहिं पाणी खपजी वियो हीअ मुंहिंजी क़ौम न रहंदई मुंहिंजा मौला पोइ भला केरु तुंहिंजो पोखींदो मुंहिंजा मौला पोइ तुंहिंजी कणिक केरु पोखींदो तुंहिंजो कमंद केरु पोखींदो मुंहिंजा मौला हीउ न वियो त ईद न रहंदई मुंहिंजा मौला तंहिंजे करे हिन क़ौम खे जेकॾहिं बचाइणो आहे कंहिं क़ौम जे बारे में मुंहिंजे मौला चयो हिन क़ौम जी धरती मां मूंखे जन्नत जी बूंद ॾे मुंहिंजा मौला जेकॾहिं दरिया वियो त नबीअ जी बूई बि न रहंदई छो जो मुंहिंजे पैगंबर चयो सिंध मां मूंखे जन्नत जी खुशबू थी अचे पोइ सिंधी न रहंदी त
तुमके सुदुमो इल्म जी कुछ थिए थे मुंहिंजा मौला जेकॾहिं सिंधी न हूंदी त पोइ इल्म जी कुझु मुंहिंजा मौला मुंहिंजे दरिया जी बात थी मुंहिंजा मौला असांजी दुआ क़बूल कर मुंहिंजा मौला असांजी दुआ क़बूल कर मुंहिंजा मौला तूं मौला ई असांजी सिंध खे यानी कि नासर खां बि वाक़िफ़ कयो मुंहिंजा मौला मुंहिंजे कौम खे मुंहिंजे क़दर में उहा मशरू आहे त उहा तरफ़ पैदा कर जो असां पंहिंजे खुदा जे दुकान जे लाइ आनी मैदान ते आहियूं इन मैदान में हुजो जेकर असांखे पंजाब जो रुख़ करणो पए सभु असांखे हिमत हुजे सभु असांखे हिमत हुजे असां वरी हथनि सां उन किनारनि खे मुंहिंजा मौला एॾा हथनि खे संचरनि खां वधीक कौडनि खां वधीक असांजा कन में कुदरत पैदा कजो जो असां मिस्रनि जे बग़ैर पंहिंजे नहरुनि ऐं किनारनि खे वञी लकियूं मुंहिंजा मौला وصلى الله على خير خلقه محمد وعلى اله وصحبه